खहोड़ियुनि सी को वॾो विधई वेर नाग न वींदे निकिरी ते नर मथां पेर थी उन जो ढेर जिन जूनागढ़ जलायो। तव्हां ॾिसो सॼी सिंध मसला ई मसला लॻी पई आहे। सिंध में जॾहिं खां ही धारा अची आबाद थिया आहिनि तॾहिं खां वठी ही जेके असल सिंध जा जेके वारस आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां वार कया विया आहिनि। कॾहिं उन्हनि खे जेको हुननि खे उते लॻायो पियो वञे त कॾहिं उन्हनि जी इज़तनि सां वार पियो कयो वञे त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हर रोज़ हिते जे असली वारनि सां वारसनि सां जेको सो नाइंसाफ़ियूं कयूं पियो वञनि। तंहिंजे करे असां चऊं था त तव्हां जेको हिते जेका हुकूमत आहे सिंध हुकूमत आहे उनखे चऊं था त तव्हां इहे जेको धारनि जी जेका सपोर्ट कयो पिया इहा सपोर्ट जेका असां बंदि कयो ऐं जेकी धरती धणी आहिनि इन्हनि सां इंसाफ़ कयो। न त असां ही जेको एहतजाज जो जेको दाइरो आहे असां वधाईंदासीं ऐं सॼी सिंध में असां ही एहतजाज कंदासीं। हींअर जेको ही जमाली बिरादरी सां जेका हींअर नाइंसाफ़ी थी आहे हिननि जमालियुनि सां नाइंसाफ़ कयो वञे। जमाली असांजा भाइर आहिनि, असां सभु सिंधी आहियूं, असां हिते सभु सिंध जा रहाकू आहियूं ऐं असांखे हिते अमन सां जीअण ॾिनो वञे। महिरबानी तव्हांजी।